अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहर खां मोहम्मद अली शेख जी रिपोर्ट ॾींदा हलूं। बदमस्त SHO साइट कोटड़ी रिश्वत एवज़ मस्जिद जे पेश इमाम मथां पुलिस मुक़ाबले रिपीटर चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल करे संदसि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ संदसि नौजवान पुट पारां सख़्त एहतजाज। प्रेस कॉन्फ्रेंस DIG हैदराबाद खां कुरान पाक ते इंक्वायरी जो मुतालबो करे छॾियो। वाल साहब जामशोरे जेको पावर हाउस जे भरिसां हुते रहाइश आहे, हुते रहंदो आहे। उनखे कुझु ॾींहं पहिरां SHO साइट कोटड़ी आदम अबड़ो फ़ोन करे चयो त भाउ तूं जेको आहे हिते प्लाटिंग थो करी, मूंखे 5 लख रुपया भत्तो ॾे, न त मां तोखे हिते जेको आहे कूड़नि केस में फसाईंदुसि। हुन चयो भाउ मां ग़रीब माण्हू आहियां, मां जेको आहे इहो पंहिंजे कंदो आहियां प्लाटिंग जे वापारु, पंहिंजे घर जो गाॾो हलाईंदो आहियां, उन मां 5 लख रुपया तोखे केॾो ॾींदुसि। चई त हिन जो नतीजो तोखे भोगणो पवंदो। छा थियो, 23 तारीख़ राति 9 बजे हिनखे कॉल कई आंड, हुन कॉल रिकॉर्डिंग आहे। हिनखे फ़ोन कई त भाउ जेको आहे मौली साहिबु तूं ॿाहिरि निकिरी आहे, तोमें कमु आहे मुंहिंजो। बाबू जीअं ॿाहिरि निकितो, राति जो 9 टाइम 10 बजे हुते खणी कोटड़ी में सिविल ड्रेस में आयो। ASI निसर मला ऐं ॿियो राहू जो आहे ASI जेको आहे हिन में फिरियादी आहे अली खान राहू जो, उहे सिविल ड्रेस में कार में अची हिनखे खणी आहे। 10 बजे जेको आहे हुते हिनखे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे सरकारी कूड़ी FIR दाख़िल कई अथसि। ऐं उन में जेको आहे हिननि रिपीट जेको आहे हिनखे 13 ॾींहं में ॾेखारियो अथनि, उहो रिपीट जेको आहे सो मलाहनि जो आहे, बचल मलाह, उन जो लाइसेंस आहे उन खां खसे हिन जे पोयां लॻाया अथनि। सरासर ज़ुल्म आहे। SHO आदम अबड़ो साइट कोटड़ी पुलिस कानून हथ में खयां वेठा आहिनि। असां IG DIG हैदराबाद वज़ीर आला सिंध CM प्राइम मिनिस्टर खे अपील था कयूं, चीफ जस्टिस साहिब खे हिन सां इंसाफ़ कयो वञे। हे 65-70 साल जी उमिरि जो माण्हू आहे, हिन ते कॾहिं का FIR का NC कान्हे। हीउ पुलिस मुक़ाबिलो करे सघंदो? ही बि जेको आहे जेको घरां खणी वञी जेको आहे किथों जो हिनखे SHO खे कानून आहे, तूं कानून हथ में खणी वञी जेको आहे तूं पीरसन जे मथां कूड़ियूं FIR कटी। पोइ हिन में जेको अली खान राहू जो ASI आहे उहो फिरियादी कयो अथई। असां सां ख़ुदा रा इंसाफ़ कयो वञे। मां जेको आहे पंहिंजे पाकिस्तान चीफ जस्टिस खे अपील थो कयां, IG सिंध खे, DIG हैदराबाद खे, SSP जामशोरो खे, त हिन जेकी FIR जी आहे हिन ख़ारिज कयो वञे। सरासर कूड़ी FIR आहे, घरां खणी वञी हिन सर तव्हां ॾिसो, हीउ 65 साल 70 साल उमिरि जो माण्हू आहे, हीउ पुलिस सां मुक़ाबिलो कंदो? हिकु चोर आहे, हिकु धाड़ियल आहे। हीउ त माना आदम अबड़ो सफ़ा हिकिड़ी माना पंहिंजी दादागिरी गुंडागर्दी थो करे पियो। हिन खां जेको इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी इहा अपील आहे, महिरबानी करे मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदी आला साहब वटि कया, मुंहिंजो जेको आहे इहे IG ताईं DIG ताईं नोटिस वरितो वञे ऐं हिन FIR खे कूड़ी ख़ारिज कई वञे। सरासर ज़ुल्म आहे। ख़बर मूजिब मेहर गिर्ड स्टेशन जे शिफ्ट इंचार्ज मोहम्मद अली चांडियो नेशनल प्रेस क्लब मेहर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कोटड़ी साइट जे बदमस्त SHO आदम खान अबड़ो ASI अली खान राहू जो बेगुनाह मुझे पीरसन वालिद मस्जिद जे पेश इमाम अब्दुल मजीद चांडियो मथां असांजे मुखालफ़न खां ॻरी रिश्वत वठी पुलिस मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल करे संदसि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। मुंहिंजो वालिद साहिबु 70 सालनि जो आहे, जंहिं मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। मुंहिंजो वालिद बीमार आहे, अगरि उनखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार SHO आदम खान अबड़ो ASI अली खान राहू जो हूंदा। हुन चयो त असां शरीफ़ ख़ानदानी माण्हू आहियूं, बिना जवाज़ कूड़ा पुलिस मुक़ाबले जा केस कया विया आहिनि। हुन DIG हैदराबाद नईम अहमद शेख SSP जामशोरो खां मुतालबो थो करियां त कुरान पाक ते इंक्वायरी कराई वञे। मुंहिंजे पीरसन वालिद खे फौरी तौर SSP जामशोरो खां मुतालबो थो करियां त कुरान पाक ते इंक्वायरी कराए मुंहिंजे पीरसन वालिद खे फौरी तौर आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे।